अटे ऐं खंड जी क़ीमतनि में वाध खां पोइ क़ुर्बानी वारी ईद अचण खां ई जेका सब्ज़ियुनि जा जेके रेट आहिनि उहे जेके उन्हनि में वाध थी वई आहे, जंहिं करे जेके शहरी आहिनि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिननि खां पुछा कयूं था त सब्ज़ी ऐं जेके हिननि जे रेट में केतिरे जी क़ीमतनि में वाध थी आहे। भिंडी तो 140 160 ईअं भिंडियूं ॾियनि था। महांगाई त जाम आहे, ग़रीब माण्हू केॾांहुं वञे। टमाटर 80 रुपया किलो, केॾी महिल 100 रुपया किलो, केॾी महिल 80 रुपया किलो, ईअं टमाटर आहिनि। टमाटर हुअं त बि मौसम खां पहिरीं जेको हो त 20 रुपया किलो 30 रुपया किलो मिलंदा हुआ, पर हींअर त 100 रुपया किलो 80 रुपया किलो टमाटर आहिनि, हिन खां घटि कोन्हनि। न होॾा मंडी में बि इहो ई साॻियो रेट आहे, हेॾा बि इहो साॻियो रेट आहे। होॾा बि घुमी आया आहियूं, हेॾा बि आया आहियूं, त साॻियो ई रेट ॾियनि पिया। बसि छा चवंदासीं, ग़रीब माण्हू त पिसिजी वियो हलियो आहे न ग़रीब माण्हू कुझु कोन थो खाई सघे। गोश्त मुर्गी त परे जी ॻाल्हि आहे, दाल चांवर खाए उहा बि घणी ॻाल्हि आहे, उहा बि कोन्हनि न, महांगाई ॾाढी आहे। पोएं हफ़्ते असां भिंडियूं वरितियूं 20 रुपया पाउ, टमाटा वरिता हुआ 60 रुपया किलो, हीअं टमाटा 120 रुपया किलो ऐं 100 रुपया किलो कैटेगरी जे हिसाब सां। पालक लॻायो तव्हां, गुआर लॻायो 20 रुपया पाउ वरिती, हींअर 200 रुपया किलो। जेके असांजा ऑफिसरनि चेक एंड बैलेंस कनि कोन था, चेक एंड बैलेंस जे थिए त हीअ शइ कंट्रोल में अचे। हिननि जो कहिड़ो ॾोह दुकान, हीअ वीचारा गाॾे वारा आहिनि, हिननि खे ज़ाहिर आहे जेका शइ 100 रुपया मिलंदी त हू 20 रुपया रखी विकिणंदा। अॻियां जेके वॾा वापारी वेठा आहिनि न, उन्हनि जी सॼी न हले। ॿियाणी माणी महांगाई कनि था, ब्लैक कनि था शयुनि खे। हीअ वीचारा त कमीशन एजेंट आहिनि, हिननि खे छा कनि, सॼो ॾींहुं महिनत कंदा, 500 1000 रुपया घर न खणी वञनि, पोइ हेॾी महांगाई में हिननि जो कीअं गुज़ारो थींदो। साईं पाकिस्तान में हमेशह ईअं थींदो आहे, जॾहिं को त्योहार ईंदो आहे, ईद ईंदी आहे त हेॾी महांगाई थी वेंदी आहे जो ग़रीब माण्हू जहिड़ो वीचारो मरी वियो। दुनिया जे अंदरि ॾिसोसि तव्हां रेट घटिजी वेंदा आहिनि, पर पाकिस्तान जे अंदरि एॾो ज़ुल्म आहे जो ईद जो त्योहार अचे, रमज़ान शरीफ़ अचे, शयुनि जा रेट मथियो हाई थियो वञे। हीअ किथे जो सिस्टम आहे, सम्झ में कोन थो अचे। इस्लाम जे अंदरि त इहा आहे त तव्हां दयानतदारी करियो, ईमानदारी करियो, इंसाननि खे रिलीफ पहुचायो, पर अफ़सोस सां चवणो थो भाॼी वठणु वञो, भाॼी खाई कोन था सघूं, फ्रूट माण्हू खाए कोन थो सघे। साईं गुआर 200 रुपया किलो, केॾांहुं वञे। ॿियूं भाॼियूं भिंडी वठणु वञो 250 300 रुपया किलो, वठण खां कासिर आहे माण्हू। तव्हां यकीन करे मञो, माना उहो ॾींहुं अची विया आहिनि जहिड़ो माण्हू चटणी माण्हू खाए। साईं हिते का प्रेस कामेट कोन्हे को, हर जाइ ते करप्शन आहे, सिस्टम सॼो करप्शन सां वाबस्ता आहे। हिते केरु पुछण वारो कोन्हे को। ग़रीबनि सां त वॾी नाहकी आहे, ग़रीब माण्हू त ईअं मोह पियो आहे। एॾी महांगाई थी आहे, एॾी महांगाई थी आहे, ऐं पेट्रोल महांगो करे छॾनि, गैस महांगो करे छॾनि, खंड महांगियूं करे छॾनि। हुक्मरान तबिको सॼो जेके वेठा आहिनि सभु लुटेरा वेठा आहिनि। भिंडी 140 रुपये किलो, उससे पहले सस्ती आती, जब सस्ती बेचते थे 30 रुपये पाव 80 रुपये किलो। आगे से महंगा रहा, माल नहीं लग रहा बनियों में। नहीं बकरा ईद का नहीं है, बकरा इससे पहले महंगा है। बकरा ईद को अभी 10 दिन पड़े, उससे पहले महंगा है तो मेरा भाई। बकरा ईद आने वाली वजह से तो इतनी महंगाई हो गई है। 60 रुपये किलो वाला टमाटर 100 रुपये किलो बिक रहा है, 30 रुपये किलो वाली प्याज 50 रुपये किलो बिक रही है। गरीब आदमी कहाँ आएगा ये बताएं आप। इतनी महंगाई कर दी है इन लोगों ने, ये समझते हैं पता नहीं बकरा ईद आ रही है ये क्या रहा। मीठी ईद आने के टाइम पे भी यही हाल था, 100 रुपये किलो अगर टमाटर इन लोगों ने कर दिया था 20 रुपये किलो। अब इनसे हम बोलते हैं तो ये बोलते हैं कि हम आगे से लेते हैं, ये होता है फलाना होता है। लिस्ट के अंदर रेट होगा 60 रुपये किलो तो ये बेचेंगे 100 रुपये किलो, 80 रुपये किलो रेट होगा तो ये बेचेंगे तो 120 रुपये किलो। तो ये क्या प्राइस कंट्रोल कमेटी आते नहीं है ना, नहीं आते, कोई आता ही नहीं है यहाँ पे। इसकी वजह यही है, आते नहीं है। कमिश्नर साहब भी नहीं आते, कमिश्नर साहब जो है वो दिखते ही नहीं है यहाँ पे। लिस्ट तो इनका बंदा बांट के चले जाता, लेकिन आके अमल दरामद भी तो कराएं इस रेटों के ऊपर। जो नहीं बेचते इस रेट में उसका चालान मारें, ताकि उनका चालान मारेंगे तो वो इस रेटों के अंदर बेचेंगे ना। अब इनको कोई पूछने वाला नहीं है, ये 100 रुपये किलो से कम करते नहीं है टमाटर। खाना है ना पीना है, गरीब तो मर गया, लोग अमीर लोग तो खा रहा है, फिर रहा है, घूम रहा है। सब्जी क्या रुपये आपको किलो मिल रही है? 100 रुपया किलो टमाटर, 60 रुपये किलो कच्चे से खराब 60, 100 रुपये किलो टमाटर, 60 रुपये किलो आटा। किधर जावे गरीब लोग? 50 रुपये पाव दाल, किधर जाए गरीब? 200 रुपये किलो ओ भिंडी, फिर गरीब क्या खा सकता है? गरीब को खाने वाला नहीं है, कमाने वाला नहीं, हम लोग बेवा बेसहारा है। कि नाज़रीन शहरीन जो तव्हां ॻाल्हि ॿुधे, हिननि जो इहो चवणु आहे त जेका ईद ईंदे ई जेका हिननि जेके सब्ज़ियुनि जा अघु पाण मुरादो वधाए छॾिया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त जेके प्राइस लिस्ट में जेका आहे उहो टमाटर जो रेट 80 रुपया आहे, जॾहिं त हिते 100 ऐं 120 रुपया विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त जेके सावा मिर्च आहिनि उहो बसि 80 रुपया आहिनि ऐं इहे 120 रुपया विकिरो करे रहिया आहिनि। ऐं भिंडी जेको 140 रुपया रेट आहे उहो 200 खां 250 रुपया विकिरो थी रही आहे। अहिड़ी तरह जेको गुआर ऐं जॾहिं त गुआर पे बसि
200-250 रुपया किलो ऐं जॾहिं त जेके आलू बि जेके आहिनि उहो बि 50 रुपया किलो ऐं बसर बि जेके 50 रुपया किलो विकिरो थी रहिया आहिनि जंहिं करे जेके शहरी सख़्तु परेशान आहिनि जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया में निंड पयल आहे उन्हनि अञा ताईं को बि नोटिस न आहे वरितो जॾहिं त शहरी ज़िले इंतिज़ामिया हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त सब्ज़ियुनि जा रेट जेके घटाए ऐं असांखे जेको रिलीफ फराइम कई वञे जॾहिं त असां लॉकडाउन जे करे अॻे ई जेके सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं जॾहिं सब्ज़ियुनि जे रेट वधण जे करे असां वधीक अज़ाब में मुब्तला थी विया आहियूं। कैमरामैन निज़ाम पवर सां गॾु रविशंकर माली, टाइम न्यूज़, मीरपुर ख़ासि।